सिंधरती जो मालामाल ज़िलो घोटकी जिथां फैक्ट्रियुनि मां रोज़ानो लखें भाण जूं बोरियूं निकिरनि थियूं। पर ज़िले घोटकी में हिन वक़्तु भाण जो बहिरान शिदत अख़्तियार करे वियो आहे। हिन ज़िले अंदरि 2 भाण जूं फैक्ट्रियूं FFC ऐं एंग्रो यूरिया आहिनि। एंग्रो अंदरि 2 खां 3 प्लांट लॻल आहिनि जंहिं मां लखें टन यूरिया निकिरे थी। उन हूंदे नंढा हारी भाण जे बहिरान खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ज़िले घोटकी जे दुकाननि अॻियां नंढनि ज़िमीदारनि जूं लाइनूं लॻल हूंदियूं आहिनि ऐं दुकानदार पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे भाण ॾेई चवंदा आहिनि था हाणे अॼु जी कोटा ख़तमु थी वई आहे ऐं हारी वीचारा ईअं ई वापसि मोटी वञनि था। कई ॾींहं लाइननि में बीहण खां पोइ मस वञी कुझु भाण जूं बोरियूं सेब ब्लैक ते मिलनि थियूं। ज़िले घोटकी में भाण जे डीलरनि खे पुलिस सपोर्ट मिलियल आहे जेके दुकान अॻियां बीही भाण ख़रीद कंदड़नि जे मथां पुलिस ईअं कड़की थी पवे ॼण को मुजरिम अची विया आहिनि। शाहूकार ज़िले जी आवाम जी एॾी तज़लील कहिड़े कानून में लिखियल आहे। कानून मूजिबि जंहिं बि इलाइक़े में कंपनी लॻे थी ऐं कंपनी में जेका प्रोडक्ट तयारु थींदी आहे सभ खां पहिरियां हुन इलाइक़े वासियुनि जो हक़ आहे त हुननि जूं घुर्जूं पूरियूं कयूं वञनि ऐं उनखां जेका प्रोडक्ट बचे थी इहा ॿियनि इलाइक़नि ॾांहुं मोकिली वञे थी। पर सिंध अंदरि उन जे उबतड़ हले पियो। हितां जी तयारु थियल का बि प्रोडक्ट खां तरवासी महरूम रहनि था। अहिड़े तरह ज़िले घोटकी में भाण जो बहिरान बरक़रार आहे जंहिंमें ज़िले इंतज़ामिया तोड़े मुनाफ़ेखोर डीलर मुलविज़ आहिनि जेके हथरादू भाण जी खोट करे हारियुनि खे मुआशी तबाही ॾांहुं धिकनि पिया। ज़िले इंतज़ामिया खे घुर्जे था मुनाफ़ेखोर डीलरनि खे कानून जे कटहरे में आणे हारी खे बाआसानी भाण फ़राहम करे वॾे मुआशी नुक़सान खां बचायो वञे।